अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत PTI जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर करे पई ऐं इहा कोशिशि करे पई त PTI असेंबलियुनि अंदरि वापसि न अचे। इमरान ख़ान ॿिनि असेंबलियुनि तां तहलील कयूं आहिनि। इमरान ख़ान जी कोशिशि आहे त हुनखे वरी इक़्तिदार में आंदो वञे ऐं नयूं चूंडूं करायूं वञनि। ॿिन्ही पासे जेके इक़्तिदार में वेठल धुरियूं आहिनि उहे इन सॼिनि मामलनि ते मसरूफ़ नज़र अचनि पियूं। शहबाज़ शरीफ़ साहब जी कैबिनेट जो अंग 70 आहे ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा जेके अॻुवाण कैबिनेट में शामिल आहिनि उन्हनि जी सभिनी जूं पंहिंजूं फरमाइशूं आहिनि, उन्हनि सभिनी जा पंहिंजा मामला आहिनि जेके मुसलसल शहबाज़ शरीफ़ साहब खां खणी पोइ उहे मजबूरी में या चाहे करे उहे मुसलसल मंज़ूर कराइनि पिया। ऐं हिन मुल्क जी जेका अशराफ़ी आहे उहा मुसलसल अमीर खां अमीर तर थिए पई। उनजो सिलसिलो असांखे नज़र अचे पियो कि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सेटल थी विया त के वरी वञण जूं तयारियूं कनि पिया। मुल्क अंदरि करप्शन जो बाज़ार गरम आहे ऐं इहे सभु मामला हलंदड़ आहिनि। इन विच में जेको हिन सॼी सूरत हाल में पीड़िजे पियो उहो अवाम आहे ऐं उहे माण्हू आहिनि जिन खे घटि में घटि हिन मुल्क जो फ़िक्र आहे। मजमूई तौर ते जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़तरनाक आहे ऐं उहा रोज़ जे बुनियाद ते इहो ॿुधाए पई त ईंदड़ ॾींहं अञा वधीक ख़तरनाक आहिनि। अहिड़ो नाज़ुक दौरु आहे जेको मुल्क ठहण खां हिन वक़्त ताईं ख़तमु थियण जो नालो नथो वठे। मजमूई तौर ते पाकिस्तान ते कर्ज़ 80% GDP जेतिरो आहे ऐं उनखां बि वधीक आहे। उन सां गॾु जेके रिज़र्व्स आहिनि उहे $4.5 अरब डॉलरनि ताईं बचिया आहिनि, जेके बि असांजा पंहिंजा न आहिनि, जेके बि दोस्त मुल्कनि खां वठी असां ईअं ई मईशत जो गाॾो हलायूं पिया। उन सां गॾोगॾु सऊदी अरब जहिड़े दोस्त बि काल्ह असांखे वर्ल्ड इकोनॉमिक फोरम में इहो चयो आहे त जेसिताईं तव्हां इस्लाहत न कंदो तेसिताईं असां पैसा न ॾींदासीं, छो त ही अवाम जे टैक्स जा पैसा आहिनि। असां ईअं बि कंहिंखे इहे पैसा नथा ॾेई सघूं। IMF सां जेके मामला आहिनि उहे मुसलसल डिले जो शिकार हुआ ऐं उन में जेका जेनीवा में मुलाक़ात थी उन खां पोइ शहबाज़ शरीफ़ पारां इहो ॿुधायो वियो त 3 ॾींहंनि में IMF जी टीम ईंदी, पर उनखे 15 ॾींहं अॼु ॾींहं ताईं गुज़री चुका आहिनि। अॼु इहा ख़बर साम्हूं आई आहे त IMF खे बाज़ाब्ता तौर ते लिखियो वियो आहे त वफ़द पाकिस्तान जो दौरो करे 4 मजमूई तौर ते जेके बुनियादी शयूं आहिनि उन जो मुतालबो कयो वियो आहे। उन्हनि चइनी शयुनि जी इम्प्लीमेंटेशन सां महांगाई जो हिकु वॾो तूफ़ान ईंदो, टैक्स नेट वधाइणो पवंदो ऐं वरी उनजो जेको सॼो असरु आहे उहो वेंदो अवाम ते। इम्कान इहो ज़ाहिर कयो पियो वञे त 35% ताईं जेका इन्फ्लेशन आहे उहा पहुची सघे थी। आम माण्हू बहितर इन सॼी सूरत हाल में उनजो शिकार थींदो। हिकु पासे ॿोॾि जी तबाही आई, हिकु पासे असां ॾिठोसीं 30% खां मथे माण्हू ग़ुर्बत जी लकीर खां बि हेठि अची विया, जेके फिगर्स बि हुकूमत जा ई आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, माण्हू ॿिनि वेलनि जी मानी खाइण जे लाइ परेशान आहिनि। उन दौरान ई जॾहिं IMF हिकु भेरो ॿीहर अचे पियो त उहो वधीक टैक्सुनि जो मुतालबो करे पियो, यकीनन वधीक महांगाई बि ईंदी। सॼी सूरत हाल ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे नामेरा मुआशी माहिरा आहिनि मोहतरम जनाब इंजीनियर MA जब्बार मेमन साहब। जब्बार साहब, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग। ऐं असांखे वीडियो लिंक ते ई जॉइन कयो आहे मुआशी तजनगर मोहतरम जनाब आगा अहमद नबी साहब। आगा साहब, अव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच जॉइन करण जे लाइ। जब्बार साहब, मां अव्हां खां शुरूआति कंदुसि। ज़रा जेका ही सूरत हाल आहे जंहिंजो मां कुझु इंट्रो में ज़िक्र कयो, इहा इहो ॿुधाए पई त का बहितरी नाहे ऐं अवाम जे लाइ का बहितर ख़बर हिन वक़्त ताईं नाहे। अव्हां कीअं तजियो कंदो हिन वक़्त जी जेका मुआशी सूरत हाल आहे उनजो? सो ॻाल्हि दरअसल इहा आहे जो पाकिस्तान में जेको आहे सो ॿ धुरियूं आहिनि, जंहिंखे मां चवंदुसि त उहे पॉलिटिकल इकोनॉमीअ जे हवाले सां उहे उन्हनि जी हिकिड़ी शोहरत बि आहे ऐं ॿी धुर जेका आहे सा उन्हनि जी इकोनॉमी जे हवाले सां ई इकोनॉमी सब्जेक्ट जे हवाले सां वॾी हिकु शोहरत आहे। इन्हनि ॿिन्हिनि जे विच में मां ॾिसां थो त हिकिड़ो मलाखड़ो पियो थो हले ऐं गॾोगॾु जेको आहे सो सियासतदाननि जे विच में जेको मलाखड़ो हली रहियो आहे उन में सॼी जेका मरकज़ियत आहे पंहिंजे सॼे सोच जी, सम्झ जी, उहे मुल्क जे माशी मफ़ादात जे बजाए सॼो ॾींहुं इहा सोच आहे त 35 माण्हुनि जा नाला जेके आहिनि से क़बूल कया वञनि, नोटिफाई कया वञनि, कहिड़े तरीक़े सां पंजाब में जेको आहे सो ओड़ो माहौल अचे जो इलेक्शन कमीशन कंहिंखे रखे। त हिकिड़ी सॼी जेका मां चवंदुसि त सोच जी सघ आहे, उहा सघ जेका आहे सा हिकिड़ी पॉलिटिकल मलाखड़े जो हिकिड़ो हिसो आहे। इन करे पॉलिटिकल इकोनॉमी जो लफ़्ज़ जेको आहे 25 साल पहिरें जॾहिं कसीरुल जहती इदारनि में साम्हूं आयो हो त उन जो मक़सदु इहो ई हो त मुआशी हवाले सां
एक्सपर्टीज़ रखण खे इहो सम्झाइण त पॉलिटिक्स जेका आहे, हिकिड़ी सुठी पॉलिटिक्स जेका आहे, उहा माशी अहदाफ़ खे पूरो करण में हिकिड़ो कलीदी किरदारु अदा कंदी आहे। अॼु न्यूज़ीलैंड जे प्राइम मिनिस्टर इस्तीफ़ा पई थी ॾिए, 42 सालनि जी उमिरि, चए थी मूं वटि हिन टैंक में, हिन सॼे टैंक में जेको मुंहिंजे सोच जो खज़ानो हो उहो ख़तमु थी चुको आहे। इन करे मुंहिंजो वधीक रहणु मुनासिब न आहे ऐं मां जेको आहे सो कंहिं ॿिए खे मौक़ो ॾियां, शायदि उन जे सोच जे इन टैंक में वधीक जेका आहे सा जिदत हुजे, इनोवेशन हुजे, मुल्क जी ख़िदमत करण लाइ। कज़ाकिस्तान में जेको आहे सो असेंबलियूं ऐं पार्लियामेंटूं तोड़ियूं वयूं आहिनि ऐं इहो माहौल जेको आहे सो हर उन हंध ते नज़र अचे थो जिते माशी तौर ते इस्लाहात जेके आहिनि उन खे प्रेफर कयो पियो थो वञे। हिकिड़ा पॉलिटिकल डिवाइड जेके उसूल आहिनि त कंहिं तरीक़े सां ॿाहिरि निकिरण खां पहिरें कहिड़ो उहो तासुर छॾियो वञे जंहिं ते वोटर्स जेके आहिनि से आमादा थियनि ऐं उन पार्टीअ खे वोट ॾियनि। हाणे जेसिताईं पाकिस्तान जो सूरत हाल ते अचूं त हिन वक़्तु जेकॾहिं पाण में वेठा आहियूं, बल्कि मुंहिंजो ख़्यालु आहे पाण में न वेठा आहियूं, लेट अस बी विद द पब्लिक ओपिनियन, त हिन वक़्तु सॼी जेका फोकस आहे उहा माशी इदारनि जी हिकिड़ी सलाहियत जेका आहे उहा तक़रीबन हिकिड़ी कैप्टिव आहे। कहिड़े उसूल तहत त कंहिं तरीक़े सां ओड़ो सिस्टम हलंदो रहे जंहिंमें माण्हू जेके आहिनि से घटि में घटि जेको आहे सो स्ट्रीट्स ते अची एजिटेशन करण जे हवाले सां उन्हनि खे रोकियो वञे। हाणे हिन वक़्तु सूरत हाल आहे जॾहिं स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे ॿाहिरां धरना थियनि था, पॉलिटिकल धरना त तव्हां ॿुधा हूंदा ऐं ॾिठा बि हूंदा, पर हाणे स्टेट बैंक जा घेराव बि थियनि वेठा। हाणे जेको आहे सो हुन खां अलावा कराची में रिपोर्टेडली बैंकुनि में माण्हुनि जूं जॾहिं ईंदड़ कंसाइनमेंट 3 महीननि खां पयूं आहिनि उन्हनि वञी कंप्यूटर भॻाइनि, इक्विपमेंट खे डैमेज बि कयो अथव। इहे कराची रिपोर्टेड केसिस अथव। जॾहिं त वेझिड़ाई में असां वटि फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स में सॼी स्टेट बैंक जी टीम बि आई, कराची चैम्बर में वई, त उते जेको आहे सो हिकिड़ो यानी मां चवंदुसि त हिकिड़ो सिंबॉलिक ई सही करे उन्हनि खे चाबियूं ॾिनियूं वयूं त हीअ वठो चाबियूं सनअती इदारनि जूं, वञो पाण हलायो, असां त हिननि खे कयूं था बंदि। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त मुंहिंजे साम्हूं जॾहिं स्टेट बैंक जो गवर्नर 18 तारीख़ ते PCI में हो त उते हिकिड़े माण्हूअ रोई करे इहा दान ॾिनी। मूंखे सभ खां वॾो अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त मां 900 माण्हुनि खे जेको आहे सो हिन हफ़्ते में कढी छॾियो। ऐं मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त उहो हिकिड़ो सिंपैथेटिक ऐं मॉरल बैकग्राउंड हो जंहिं ते उहो चवण जी इहा पियो कोशिशि कए त मूंखे अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त मां वटि सवाइ जेके दुआउनि ते मुंहिंजो ख़्यालु हो त सभु उन में शरीक आहिनि मुंहिंजे इन सॼे जेको आहे सो इन मैन्युफैक्चरिंग एम्पायर खे वधाइण में। अॼु उते इन्हनि ई माण्हुनि जूं बद दुआऊं जेके आहिनि से मूंखे लॻनि थियूं। हाणे ॾिसो माशरत में दुआऊं बद दुआऊं सब ऑफ कोर्स बिल्कुल जवाब साहब तव्हां दुरुस्त पिया चओ, इन क़िस्म जा ई इम्पैक्ट्स असांखे नज़र अचनि पिया। जी उन ज़माने में आगा मां साहब मां अवां ॾांहुं ईंदुसि, जब्बार साहब ज़रा जीअं सूरत हाल जो तजियो कयो आहे ऐं असांखे उहो नज़र अचे पियो मॉरल ग्राउंड्स ते ऐं मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि उन में असां ॾिसूं पिया। हिन वक़्तु अगरि इकोनॉमी जे हवाले सां मथां सतह ते उनखे ॾिसिजे त पाकिस्तान ते कोई $274 बिलियन जो कर्ज़ आहे हिन वक़्त ताईं ऐं उन में $8 अरब सिर्फ़ु मार्च ताईं मोटाइणा आहिनि। $4.5 अरब नाणे जी मटा सटा जा ज़ख़ीरा स्टेट बैंक वटि मौजूदु आहिनि। इन्फ्लेशन 25 खां 27-28% ताईं आहे ऐं आम वापे जी शयूं 38% ताईं ॿुधाइनि पियूं। इम्कान आहे त IMF जे अचण खां पोइ उहा 35% ताईं पहुची सघे थी। कीअं अवां ॿुधायो पिया, ॾिसो पिया इहा सूरत हाल ऐं इहा आम माण्हू ते, मिडिल क्लास ते, जंहिंजो सभ खां वॾो तइदादु हिन मुल्क ते आहे, या उहे माण्हू जेके गुर्बत जी लकीर खां हेठि ऑलरेडी थी चुका आहिनि, उन्हनि ते कीअं इम्पैक्ट कंदी ईंदड़ कुझु महीननि में? अस्सलाम वालेकुम सर। सभिनी खां पहिरीं त इहो तव्हां पंहिंजे स्टार्ट में ई चई छॾियो कि इन्फ्लेशन हिट कंदो 35% ताईं जे असां अरेंजमेंट खां पोइ। हाणे हिट छो कंदो, पहिरीं हिन जे बारे में ॻाल्हि था करे छॾियूं कि असां वटि असल डॉलर जो रेट आहे छा। तव्हां अगरि इंटरबैंक ते ॻाल्हि कंदा आहियो, ओपन मार्केट में ॻाल्हि कंदा आहियो या हवाला जे थ्रू ॻाल्हि कंदा आहियो, टई रेट हिक ॿिए खां डिफर था कनि। अगरि तव्हां इंटरबैंक जी ॻाल्हि था कयो त $236 जो रेट आहे।
अगरि तव्हां ओपन मार्केट जी ॻाल्हि था कयो त हू 295 खे टच करे वियो आहे ऐं अगरि तव्हां हवाला जी ॻाल्हि था कयो हू बि 300 वञी करे अची बीठो आहे। हाणे सभिनी खां पहिरियों क्वेश्चन इहो थो अचे कि असांजो डॉलर जो रेट आहे छा, SBP ॾिनो छा आहे। हींअर SBP चए थी असांजो डॉलर जो रेट आहे $236। ठीकु आहे सर जी। एक्चुअल रेट डॉलर जो छा आहे उनजी मां थोरी कैलकुलेशन कई इन खां कुझु ॾींहं पहिरीं, त मां उहो तव्हां सां गॾु शेयर थो कयां असल डॉलर जो रेट छा थो बीहे। तव्हांजो डॉलर जो रेट जेको गोल्ड जो रेट जेको डिटरमाइन थींदो आहे साईं, उहो थींदो आहे डॉलर सां। ऐं हिकिड़ो ओंस तव्हां अगरि ॾिसंदव त 28.3495, तव्हां सम्झो हिनखे 29 जे क़रीब कयो, जेको $1920 बीहंदो। मीन्स हिकिड़ो ग्राम तव्हांखे जेको बीठो इहो बीठो $62 जो। पुराणे रेट जे हिसाब सां थियल आहे त मां उहा थोरी 58.8 जे नाले सां ही मां तव्हांखे तक़रीबन फिगर ॿुधायां थो 2 हफ़्ता समथिंग पहिरीं जी। त हिकिड़ो तोलो तव्हांजो गोल्ड जो जेको आहे हींअर 186,800 जो आहे ऐं पर ग्राम जेको तव्हांजो बीठो हू 14 मीन्स 14,262 रुपया पाकिस्तानी। अगरि असां डॉलर खे पर ग्राम में कन्वर्ट था कयूं मीन्स कि 14,262 खे डिवाइड था कयूं पुराणे 58 समथिंग का, त तव्हांजो एग्ज़ैक्ट डॉलर जो जेको रेट अचे थो उहो अचे थो 272 रुपया। ही 2 हफ़्ता पहिरीं जी तव्हांखे मां प्रिडिक्शन थो ॿुधायां, 272 रुपया तव्हांजो ओरिजिनल डॉलर जो रेट अचे थो। ऐं तव्हां हिते डॉलर खे आर्टिफिशियली स्टेबल करे बीठा आहियो 236 जे। इनमें जेको इंटर बैंक में रेट स्टेट बैंक ॿुधाए पई उहो बि आर्टिफिशियली रोकियल आहे, जी जेको सर, इसाकदार जो जी सर, पुराणो फार्मूलो न था। जी सर, उहो ई फॉर्मूला आहे छो कि तव्हांजो गोल्ड रेट डिटरमाइन ई डॉलर सां कंदो आहे। जॾहिं गोल्ड रेट वधे थो त तव्हांजो हिते डॉलर छो नथो वधे, मीन्स किथे न किथे आर्टिफिशियली तव्हां हुनखे मैनेज करे वेठा आहियो, इन करे उहो नथो वधे। ऐं माण्हू हाणे जेको मिडिल क्लास आहे उहो डॉलर होल्ड कंदो, उहो कॾहिं बि डॉलर न कढंदो। इहो हमेशह असां लाइ कि असां प्रॉफिट वठंदा आहियूं उन शयुनि में। हाणे मेन जेकी ही डॉलर वारी ॻाल्हि खां निकिरी करे हाणे असां पंहिंजी मेन शयुनि ते अची वियासीं जेके IMF सां असांजूं ॻाल्हियूं थियूं। सर इन्फ्लेशन तव्हांजो नॉर्मली क्रॉस कंदो 35%। तव्हांजूं अरेंजमेंट जेकियूं IMF सां ॻाल्हियूं थियूं आहिनि हुनजे जॾहिं तव्हां पाकिस्तान इंडस्ट्रियल ऐं ट्रेड एसोसिएशन वारनि सां ॻाल्हायो था त उन्हनि खे तव्हां क्लियर वर्ड्स में इहो चई चुका आहियो कि 2023 में तव्हांजी स्टैगफ्लेशन थींदी। मीन्स स्टैगफ्लेशन जो मतिलबु इहो आहे आसान अल्फाज में कि तव्हांजी इकोनॉमी स्लो डाउन थींदी, जॉब्स मार्केट में वेंदियूं ऐं टियों ऑप्शन इहो आहे कि जॉब जॾहिं मार्केट में तव्हांजूं वेंदियूं हिन जी मतिलबु इहा आहे कि इन्फ्लेशन अञा वधीक वधंदो, मीन्स 35% खां बि इहो क्रॉस करे वञे, जंहिंजी ख़ासि वजह मेन वजह इहा आहे तव्हांजा ऑयल ऐं गैस जा टैरिफ्स रिकॉर्ड हाई वेंदा। मेन शइ इहा अथव। ऐं IMF तव्हांखे हींअर क्लियर 4 ॻाल्हियूं चयूं आहिनि जंहिंमें तव्हांखे चयो आहे इन्फ्लेशन 35% कयो, जंहिंजो मतिलबु इहो आहे कि 50 रुपया पर लीटर ड्यूटी ऑन पेट्रोलियम ते प्रोडक्ट्स ते कयो, इंक्रीज़ कयो तव्हांजा टैरिफ्स 40%, गैस जा टैरिफ्स तव्हां कयो डबल छो कि तव्हां वटि मौजूदु न आहे गैस, ऐं जेको तव्हांजो एक्सचेंज रेट आहे उहो मार्केट कॉम्पिटेटिव रखो। अगरि तव्हां इन्हनि चइनी ॻाल्हियुनि ते राज़ी थियो था त तव्हांखे IMF जो लोन मिलंदो, अगरि तव्हां नथा थियो त पोइ IMF जो लोन अच्छा सस्पेंड थी वेंदो। आगा साहब पाण थोरो आसान लफ़्ज़नि में नाज़रीन जे सम्झण जे लाइ ॿुधायूं जेको ही IMF जो पैकेज पाकिस्तान खे मिलंदो उनमें अवां इहो पिया चओ त पेट्रोल जी क़ीमतुनि में तक़रीबन 50 रुपए ताईं अञा वाध करणी आहे ऐं जेका गैस जी हिन वक़्तु क़ीमत आहे उन में बि तक़रीबन 50% ताईं वाध थींदी। बिल्कुलु सर, इहो पेट्रोल जी क़ीमतुनि में बि इन्हनि खे लेवी वधाइणी पवंदी। अगरि ही लेवी वधाईंदा त ऑब्वियसली पेट्रोल जी प्रोडक्ट प्राइसिस बि वधाइणी पवंदियूं, इहो बोझ बि अवाम वटि ईंदो। सर ही ॾाढो आसान तरीक़ो आहे कि तव्हांखे IMF जेको चए थो तव्हां शिफ्ट करे छॾियो उहा शइ माण्हुनि जे मथां एज़ एन इनडायरेक्ट टैक्सिस जे थ्रू। इहो ॾाढो आसान तरीक़ो आहे ऐं गैस जा टैरिफ्स बि वधंदा। ऐं अगरि एक्सचेंज रेट तव्हांजो ऑलरेडी ओपन छॾे ॾिनो त तव्हांजी इकोनॉमी सस्टेन न थी वेंदी। हुनजो मेन वजह इहा आहे कि तव्हां हेविली रिलाए कयो था तव्हां बोरोइंग ते, ऐं जॾहिं तव्हां बोरोइंग ते रिलाए कयो था त ऑब्वियसली तव्हांखे उहो पे बैक जो तव्हां नथा सोचो। जीअं तव्हां कमर्शियल बैंक सां इहा ॻाल्हि कई कि शॉर्ट टर्म पीरियड ते तव्हां कमर्शियल बैंक्स खां लोन वरितो, हाणे तव्हां शॉर्ट टर्म पीरियड ते जॾहिं बि लोन वठिबो आहे त तव्हांजो इंटरेस्ट रेट हमेशह वधीक हूंदो आहे, त वधीक इंटरेस्ट रेट ते हिननि लोन वरितो, हू पे बैक न करे सघिया, उन सां कंटिन्यूअसली इहो बर्डन हलंदो रहियो। हाणे एक्चुअल रेट जेको रुपी जो मां तव्हांखे हींअर ॿुधायो 272 आहे, अगरि तव्हां अॼु जी कैलकुलेशन कंदव त हू वञी करे 295 खां 300 रुपीज़ ताईं डॉलर बीठो आहे। ऐं हिन जो हमेशह नेगेटिव इम्पैक्ट पवंदो आहे
तव्हांजी इम्पोर्ट्स जे मथां ऐं रेमिटेंसिस जे मथां हमेशह इहो। ऐं तव्हांजी इवन एक्सपोर्ट्स बि तव्हां कंदव त तव्हांजे अगरि पाकिस्तानी उन ते हिसाब ते वञे थी त तव्हांखे घटि पैसनि में उहा वञणी पवंदी। पाकिस्तान जो जेको मेन इशू आहे उहो एक्सपेंसिव बोरोइंग आहे, फॉरेन लोन्स आहिनि, जे पाकिस्तान लाइ इहे सिचुएशन में असां अची आहियूं। छोकी लास्ट 65 सालनि में तव्हां ॾिसो द कंट्री जो जेको डेट हुयो उहो हुयो 65 बिलियन लास्ट 65 इयर्स में। हाणे उहो डेट डबल थी वियो आहे, 130 बिलियन थी वियो आहे ऐं नेक्स्ट 7 ईयर में इहो अञा वधंदो। ऐं इन जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे तव्हांजी महांगाई हिकिड़ो त, ऐं ॿी वरी तव्हांजी बोरिंग, ऐं बोरिंग खां पोइ तव्हां रीपे नथा करे सघो, ऐं रीपे कयो बि था त पोइ हाई इंट्रस्ट रेट ते कयो था पाण हमेशह। इन ते डॉक्टर जब्बार साहब जो बि तजुर्बो वठंदासीं। वक़्तु आहे हिकु नंढे ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। जब्बार साहब ॿुधाए जो ब्रेक खां अॻु जेका आगा साहब ॻाल्हि कई, जेका सूरत हाल असां हिन वक़्तु ॾिसूं पिया, ज़ाहिर IMF जिसां ॻाल्हियुनि जी शुरूआति थियणु वञे पई ऐं लोन मिलणु वञे पियो पाकिस्तान खे, जेके ॿ इन में इंतिहाई अहम मामला आहिनि आयल ऐं गैस जे क़ीमतुनि जे हवाले सां, अवां उनखे किथे पिया ॾिसो ईंदड़ ॾींहंनि में, ऐं मजमूई तौर ते इन्फ्लेशन खे तव्हां किथे पिया ॾिसो? ऐं गॾोगॾु इन सां इहो बि ऐड कजो, हीउ जेको डिले थियो आहे मुसलसल असां 2-3 महीननि खां, जेको हिकु जाइज़ा इजलास थियणो नवंबर में उहो डिले थियो आहे, उहो हाणे जनवरी जे एंड में थियणु वञे पियो, इन सां केतिरो नुक़सानु थियो आहे? ॾिसो, जेके इकोनोमेट्रिक्स मॉडल ठहंदा आहिनि उन इकोनॉमिक्स में तव्हांजूं जेके सूरत हाल आहे उहा 15 खां 20 सालनि खां वठी उन ईंदियूं आहिनि, उहे हिकिड़े वेरिएबल्स हूंदा आहिनि, उन खां पोइ हिकिड़ी तव्हांजे साम्हूं तस्वीर ईंदी आहे। हाणे जेका पाकिस्तान जो मॉडल आहे उहो तमामु घणो ख़राबु मॉडल आहे। पाकिस्तान में जेकॾहिं थोरी देरि लाइ असां इहो चऊं त इसाक डार वग़ैरह पंहिंजी पॉलिटिकल साख जेका आहे उन जी बरक़रारियत लाइ कोशिश तमामु घणी कई त IMF खे कंहिं तरीक़े सां राज़ी कयो वञे त हे इलेक्शन ईयर आहे, इन इलेक्शन ईयर में अहिड़े क़िस्म जा इक़दामात न कया वञनि जंहिंसां हिकिड़ो आम माण्हू मुतासिर थिए। प्रॉब्लम सभ खां वॾो हिन मुल्क जो इहो आहे त हिन मुल्क में जेको आहे सो इहो साॻियो सागदार अॼुखां मतिलबु जॾहिं आख़िरी हुकूमतुनि जा आख़िरी ॾींहं आहे, मां जॾहिं इहा ॻाल्हि कई त मुल्क में जेको आहे सो 30% माण्हू जेके आहिनि सो उन्हनि जी सूरत हाल एतिरी त ख़राबु आहे जो उहे गवर्नमेंट जे लाइ हिकिड़ो तमामु वॾो फ़सादी तौर ते ग्रुप जी हैसियत में साम्हूं अचनि वेठा। इन्हनि खे तव्हां आणियो लोअर मिडिल क्लास में, ओॾी महिल इसाक डार जा मां तव्हांखे लफ़्ज़ थो ॿुधायां, मूंखे जी तव्हां ग़लति था चओ, असां वटि 60% अहिड़ा माण्हू आहिनि। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त मुल्क जो नाणे वारो वज़ीर जेको आहे सो 5 साल पहिरें इहे ॻाल्हियूं करे पियो त हिते 60% आहिनि। हाणे जेकॾहिं असां मुस्तनद या गैर मुस्तनद हवाले सां ॾिठो वञे त पाकिस्तान में हिन वक़्तु फ्लड्स खां पोइ त इन जो अंग अखर तमामु घणो वधी चुको आहे, छाकाणि त इन ते मुस्तनद क़िस्म जे इकोनॉमिस्टनि 1.5 करोड़ 2 करोड़ माण्हुनि जो अज़ाफ़ो ॾेखारियो आहे जेको इन ग्रुप सां तालुक़ रखे थो। हाणे इन ग्रुप जो मसइलो आहे महांगाई। हाणे सवाल थो पैदा थिए त इन महांगाई खे जेको आहे सो आख़िर कीअं कंट्रोल कयो वञे। आगा साहब जेको आहे सो गोल्ड ऐं डॉलर जी जेका आहे सा हिकिड़ी इक्वेलेंसी असां चवंदा आहियूं अक्सर, उन इक्वेलेंसी जे हवाले सां डॉलर जी क़ीमत कैलकुलेट करण जी कोशिशि पे कई। हिन वक़्तु बि मां तव्हांखे इहो ॿुधायां थो त जेको इनफ्लो ऐं आउटफ्लो आहे उन जे विच में $400 मिलियन जो सिर्फ़ु फ़र्क़ु अथव, घणो फ़र्क़ु बि कोन्हे। तव्हां हिकिड़ियूं एसेंशियल रिक्वायरमेंट्स जेके आहिनि ऐं नॉन एसेंशियल में हिकिड़ी तव्हां हशो विधो आहे जेको वेबसाइटुनि ते पियो अथव। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त जेको दुरुस्तगी आहे उन तरफ़ वञण जी कोशिशि कई पई थी वञे। हाणे उन जे विच में ॻाल्हि छा आहे? ॻाल्हि दरअसल इहा आहे त पाकिस्तान में जेको 15 खां 18 सालनि जा जेके बि फिगर्स आहिनि, परफॉर्मिंग फिगर्स, उहे ख़राबु आहिनि। तव्हां जेको आहे सो तव्हांजा जेके आहिनि से फिस्कल डेफिसिट्स जी एक्युमुलेशन तव्हां करे ॾिसंदव त उहा एतिरी आहे जो उनखे 9.8% ग्रोथ ते तव्हां
10 सालनि में अञा घटाए नथा सघो त असांजी जेका परफॉर्मिंग इकोनॉमी आहे उन जी सघ करेक्शन जी कोन्हे। हाणे उनखे करेक्ट करण लाइ कसीरुल जहती इदारा जेके आहिनि से चवनि था त ठीकु आहे असां तव्हांखे रिफॉर्म्स आणण जी कोशिशि कयूं पिए था, तव्हां रिफॉर्म्स ते आमादगी कयो। हाणे जीअं आगा साहब ॻाल्हियूं कयूं बिल्कुलु दुरुस्त, हू चवनि था तव्हां 7,500 अरब रुपया जेके आहिनि से टैक्सिस जो जेको तव्हां रखियो हो उनखे ख़राबु तव्हां कयो। छाकाणि त पाकिस्तान में इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे त टेक्सटाइल ऐं एक्सपोर्ट रिलेटेड इंडस्ट्रीज़ खे 123 अरब रुपयनि जा नॉन बजेटेड हिकिड़ा जेको एलोकेशन ॾिनी हुयूं तव्हां ख़राबु कयो पंहिंजो पूरो सिस्टम ऑफ टैक्स टू GDP रेशियो। उन खां पोइ तव्हां वेठे वेठे चओ था 1,800 अरब रुपया ॾेई छॾींदासीं असां फार्मिंग तबिके खे। वेयर इज़ द मनी? तव्हां जेको आहे सो पंहिंजो फिस्कल डेफिसिट जीअं जीअं वधाईंदा वेंदव उनजो परसेंटेज जीअं जीअं वधंदो त उन सां गॾोगॾु हिकिड़ी मैक्रो इकोनॉमिक डीस्टेबलाइज़ेशन जे हवाले सां ई इहो रुपयो जेको आहे सो कमज़ोर पियो थो थिए। अॼु मां तव्हांखे गारंटी सां चवां थो जेकॾहिं असांखे हिकिड़ा 4-5 बिलियन डॉलर मिली वञनि, तव्हांजी सॼी जेका इम्पोर्ट असेंशियल्स खे कढो त तव्हांजी बिल्कुलु इन ई रुपए जी सघ तव्हां ॾिसंदव त वरी वापसि थियणु शुरू थींदी। रुपए जी सघ इन करे ख़तम पई थी थिए जो हिते पाण स्टेट बैंक जे गवर्नर, मां उन मीटिंग में हुउसि, ॿुधाई त 11,000 LCs जेके आहिनि उहे पेंडिंग आहिनि। असांखे पैसा कोन्हनि जो उन्हनि 11,000 LCs खे असां रिटायर करे सघूं। हाणे जंहिं स्टेट बैंक जे गवर्नर वीचारो पंहिंजे इदारे जे हवाले सां इहा ॻाल्हि करे थो, माना घटिताई आहे। जॾहिं बि घटिताई थींदी आहे त इकोनॉमीअ में तव्हांजो सप्लाई एंड डिमांड जेका थ्योरी आहे काफ़ी पुराणी आहे, उनखे अञा चैलेंज न कयो अथनि, उन में कुझु मॉडिफिकेशन आयूं आहिनि। उहा सप्लाई एंड डिमांड जी थ्योरी जे करे ई असां वटि हिन वक़्तु इहो महांगाई जो सिलसिलो जेको आहे सो अचे वेठो। पर उन सां गॾोगॾु हुकूमतुनि जी ख़राबी छा आहे? हुकूमतुनि जी ख़राबी इहा आहे त हुकूमतुनि जेको आहे सो पावर सेक्टर में रिफॉर्म्स आणण ज़रा 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 जेका पर अगर साहब इन में तव्हां इहो बि ऐड कजो जेका जब्बार साहब जंहिं शइ जो ज़िक्र करे पियो, जीअं असां सूरत हाल ॾिठीसीं अफ़गानिस्तान में जेको डॉलर वञे थो उन बाबति हुकूमत इहे शयूं तस्लीम कयूं आहिनि ऐं जंहिंजो ज़िक्र कयो जब्बार साहब, पाकिस्तान अंदरि जेका पॉपुलेशन जो असांखे वॾो रेशो गुरबत जी लकीर खां बि हेठि नज़र अचे थो, त ज़ाहिर उन रस्ते जेको अफ़गानिस्तान डॉलर वञे थो ऐं उतां जी पॉपुलेशन ते जेको इस्तेमालु थिए थो उनजो मां छा था सम्झो केतिरो असरु डॉलर ते ख़ासि तौर ते पियो आहे? गॾोगॾु मूंखे इहो बि ॿुधाए जो हिकु जेको हिन वक़्तु जी जब्बार साहब तव्हां कुझु चवणु था चाहियो क्विकली प्लीज़। वारो इहो मामिलो स्टेट बैंक जे गवर्नर सां 2 दफ़ा मां उन में हुउसि। 3.5 कलाकनि जी हिकिड़ी मीटिंग सेनेट फाइनेंस स्टैंडिंग कमेटी 11 तारीख़ आई वॉज देयर, 13 ते आई वॉज देयर। हाणे ॾिसो इहा बि तवजो ॾियारी वई, तव्हां चओ था त अफ़गानिस्तान वारा डॉलर तव्हांजा हितां वठी करे स्मगलिंग पिया था कनि। हाणे मूंखे इहो ॿुधायो त उते पठाणनि, ॿिनि पठाणनि 18 तारीख़ बीह करे इहा ॻाल्हि कई त बाबा असां जेका शइ उते खणी था वञूं उनजी हिकिड़ी क़ीमत आहे। जेके बि लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ उते आहिनि उहे असांखां हिकिड़ी क़ीमत पिया था वठनि। हाणे वापसि अचूं ॿी ॻाल्हि जेका मां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कयां त इहा केॾी न मज़ाक़ खेज़ ॻाल्हि आहे त अफ़गानी हितां डॉलर वठी करे ऐं उन्हनि डॉलर सां इम्पोर्ट करे उहे ई गुड्स तव्हांखे वापसि था मोकिलीनि। त असां स्टेट बैंक खे इहो सम्झाइण जी कोशिशि कई त पाकिस्तानी उहे जेके ट्रेडर्स अफेक्ट पिया था थियनि इहो अफ़गानिस्तान खां वापसी वारे माल जे करे, उहे तयारु आहिनि। उहे चवनि था असां पाण डॉलर मार्केट मां वठंदासीं, असांखे कोई इजाज़त ॾियो असां इम्पोर्ट कयूं, असां तव्हांखे टैक्सिस बि ॾींदासीं। मज़ाक़ खेज़ कहिड़ी ॻाल्हि आहे त तव्हां टैक्सिस बि नथा वठणु चाहियो ऐं डॉलर जी स्मगलिंग जेका आहे उहा पिया था उहा इजाज़त ॾियो। तव्हां रोके बि न आहियो सघिया हिन वक़्त ताईं। अगर साहब हीउ जेको मामिलो हिन वक़्तु साम्हूं अचे पियो, IMF जो जी जेका क़िस्त आहे उहा अचण वारी आहे, इहो हिन वक़्तु ज़िक्र थिए पियो, मिनी बजट जो इम्कान वाज़ तौर ते आहे। उन सां गॾोगॾु अवां ज़िक्र कयो ऑयल ऐं गैस जी क़ीमतुनि में इज़ाफ़े जो, टैक्स रेशो वधण जो बि इम्कान नज़र अचे थो। ओवरऑल अवां किथे पिया ॾिसो जॾहिं ही ईयर कंप्लीट थींदो उन बाद GDP जो रेशो किथे हूंदो? ऐं जेको हिकु ॿियो अहम मामिलो हिन वक़्तु साम्हूं अचे पियो, मार्च ताईं जेका लोन जी रीपेमेंट करणी आहे उन जे लाइ हुकूमत वटि कहिड़ो प्लान अव्हांखे नज़र अचे पियो? उहा कीअं थींदी जेको हिकु वॾो सवाल हिन वक़्तु बि आहे।
बिल्कुलु सर, तव्हांजा ॿई सवाल काफ़ी पर्टिनेंट आहिनि। हाणे हिन सवाल जी रीपेमेंट खां पहिरीं असां ॾिसूं कि असां डेट केतिरो ॾियूं था, पहिरीं उन जे बारे में था ॻाल्हि करे वठूं न। छोकी साईं अफ़गानिस्तान जे जब्बार साहब हिकिड़ी ॻाल्हि कई, अगरि अफ़गानिस्तान इहो कमु करे थो त इन जो मतिलबु पाकिस्तान में कैपेबिलिटी मौजूदु आहे उहा शइ करण जी, लेकिन ओनली थिंग इज़ कि असां प्रॉपर तरीक़े सां गवर्नमेंट सां गॾु वेही करे हिन प्लान खे एग्जीक्यूट कयूं त हू करे सघे, ऐं असांजे जेके बिज़नेस इंडस्ट्रीज़ वारा माण्हू आहिनि हुनखे बेनिफिट ॾिनो वञे त हू कमु कनि। हुन जे बारे में मां तव्हांखे थोरो ॿुधायां थो कि कंहिं तरीक़े सां थींदो। हुन खां पहिरीं मां थोरो डेट्स वारे पासे थो अची वञा, ऐं उन डेट्स वारे पासे जीअं मां तव्हांखे पावर सेक्टर जी ॻाल्हि कयां पियो, पावर सेक्टर जो तव्हांजी अलार्मिंग डेट वधी आहे 177 बिलियन, 177 बिलियन, ऐं गवर्नमेंट फेल आहे हुनखे लॉसिस खे कर्टेल करण में। ऐं तव्हांजो जेको एनर्जी सेक्टर आहे 124 बिलियन पर ईयर, बिलियन। सर अगरि तव्हांखे पैसा बि मिलनि था त उहे पैसा तव्हां छा था कयो, पे त तव्हांखे करणा आहिनि 2 या 3 महीननि खां पोइ। बहितर इहो न आहे कि तव्हां पंहिंजे हिन सेक्टर खे कुझु बहितर रिफॉर्म्स आणियो। असां वटि इलाही ऑप्शंस मौजूदु आहिनि। असां एसएमईज़ जी ॻाल्हि करे चुका आहियूं, हिते प्रोग्राम में ई करे चुका आहियूं कि असांखे हाणे कोशिशि करणु खपे स्मॉल मीडियम एंटरप्राइज़िस वारे पासे वञणु खपे। असां केसि ताईं इहो बर्डन बेयर कंदा रहंदासीं। असांखे ही तक़रीबन जहिड़ा 70 साल त थी विया आहिनि, मैन्युफैक्चरिंग छा था कयूं जेके असां थोरो कमु कयूं, ऐं लास्ट 7 मंथ्स में इहा हाल थी विया आहिनि कि इंडस्ट्रीज़ बंदि थी वियूं आहिनि, टेलीकॉम कम्युनिकेशन कंपनीज़ बंदि थी वियूं आहिनि, तव्हांजूं ॿियूं व्हीकल्स वारी कंपनी बंदि थी वियूं आहिनि। ऑटोमोबाइल सेक्टर तव्हांजो वेही रहियो आहे जेको तव्हांजे कंहिं ज़माने में मीन्स 2008 जी जॾहिं ॻाल्हि थो कयां, जंहिंमें इहो बूस्टिंग सेक्टर हो, बूस्ट पियो करे तव्हांजे टेक्सटाइल सेक्टर खे पोयां छॾे वियो हुयो, उहो ताईं वेही रहियो आहे। हिन जी मैसिव जेकी शइ आहे उहा साईं जीअं ॻाल्हि कई LC ओपन न करणु। हाणे LC ओपन छो नथी थिए? LC ओपन इन करे नथी थिए जो माण्हुनि वटि पैसा न आहिनि। जॾहिं की हू जेके इम्पोर्टर्स वेठा आहिनि हुते, हू तयार आहिनि कि असां एफिडेविट साइन कयूं था। हाणे गवर्नमेंट जेको IMF सां वठण थी वञे किस्त, हुनजी हिननि रीपेमेंट जे बारे में कीअं सोचियो आहे, थोरो हुन बारे में तव्हांखे मां ॿुधाए छॾियां। जी गवर्नमेंट इहा थी चए कि 70 खां 80 बिलियन जेको आहे, 70 खां 80 बिलियन उहो असां बैंक्स खां वठंदासीं, कमर्शियल बैंक्स खां। हाणे कमर्शियल बैंक्स जे प्रॉफिट इंजॉय कयो आहे फॉरेन ऑपरेशंस में। हाणे तव्हां इनखे इन तरीक़े सां ॾिसो कि अगरि हू 70 खां 80 बिलियन कमर्शियल बैंक्स खां थी वठे, ऐं कमर्शियल बैंक्स बि इन्हनि खे इहो थी चए कि असांखां 15 खां 20 रुपए जो लेवरेज ॾिनो वञे ताकि असां उन शइ खे LC ओपन कयूं। नल एंड वॉइड ॻाल्हि आहे पहिरीं। ऐं बाक़ी जेको ॿियो ऑप्शन बैंक्स पंहिंजी गवर्नमेंट यूज़ थी करे, हू ही थी चए कि बाक़ी असांजा जेका 150 बिलियन आहिनि लॉसिस आहिनि, उहे असां पूरा कंदासीं थ्रू फ्लड जे थ्रू, या ऐं जेको इम्पोर्ट जे मथां असां एक्सपेंडिचर्स कया आहिनि उनजे मथां असां उनखे कर्टेल करे असां उनखे पे कंदासीं। जेकी ॿई ऑप्शन लॉन्गर टर्म में त मूंखे थींदा नज़र नथा अचनि, बेबी स्टेप। ऐं साईं हिकिड़ी ॻाल्हि कई जब्बार साहब GDP टू रेशो जे बारे में, टैक्स टू GDP रेशो। सर टैक्स टू GDP रेशो असांजो दुनिया में सभिनी खां घटि आहे। उनजो मैसिव रीज़न जेको आहे, मतिलबु मां तव्हांखे रुगो एग्रीकल्चर सेक्टर जी रुगो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त 22% जेको एग्रीकल्चर लैंड आहे उहो 1% लैंड ओनर्स जे हथ में आहे, 1%। ऐं लास्ट फिस्कल ईयर्स में टॉप 20% जेके एग्रीकल्चर लैंड ओनर्स हुआ, हुननि जेकी इनकम जनरेट कई आहे, प्रॉफिट कमायो आहे, उहो 2800 बिलियन जो आहे। इहा रिकॉर्डेड फिगर आहे, 2800 बिलियन। ऐं उन्हनि ते जेको उन्हनि टैक्स पे कयो आहे, हू ओनली 2 बिलियन कयो आहे, ओनली 2 बिलियन। त तव्हांजो 2800 टैक्स अरब ते रेशो 2 अरब। पर इनमें अगर साहब इहो बि ॿुधाइजो न, जेका ही असां ॾिसूं था हर साल, जंहिंजो अवां ज़िक्र कयो पिया, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहा कोशिश बि थींदी रही आहे, पर जेको सॼो टैक्स जो बार आहे उहो अवाम ताईं त वञे पियो, पर जेके हिकु मख़सूस कुझु तबक़ा आहिनि या जेका मुल्की अशराफिया आहे उनखे टैक्स नेट में आणण में हिन वक़्त ताईं न हुकूमतूं संजीदा आहिनि, न ई उन लाइ का कोशिशि थिए। इहो बि हिकु वॾो सबबु आहे। सर इन जो मेन रीज़न इहो आहे कि तव्हां जेकी बि शइ इम्पोर्ट कयो था, हू तव्हांजा वॾा वॾा सरमाएदार ऐं ॿिया था माण्हू इम्पोर्ट कनि, ऐं हू खणी अची करे प्रोडक्शन करे माण्हुनि खे ॾेई था छॾनि। त इहो सॼो ॿार ट्रांसफर ऑटो था कनि, छोकी उन अगरि हू बंदि करे वेंदा कंपनी त हुकूमत वटि शयूं त मौजूदु न हूंदियूं न, छोकी लार्ज सम ऑफ जेको टैक्स कलेक्ट थो थिए थो उहो त इंडस्ट्रियल सेक्टर मां थो थिए। सॉरी, हाँ जी, इंडस्ट्रियल सेक्टर मां थो थिए। एग्रीकल्चर सेक्टर मां त रुगो मिनिमम टैक्स तो असां कलेक्ट कयूं। ऐं हींअर तव्हांखे मां 80% जीअं टैक्स तव्हांखे मां ॿुधायो, हू इंडस्ट्रीज़ थी कलेक्ट करे। सर्विस सेक्टर खां इलाही लो टैक्स था कलेक्ट कया वञे, जेको इन्हनि खे इहो करिणो खपे। सर्विस सेक्टर खां बि इन्हनि खे टैक्स कलेक्ट करिणो खपे। जेको पब्लिक डेट हुई सर जुलाई में, उहा 50 ट्रिलियन हुई। पब्लिक डेट जी ॻाल्हि थो कयां,
हाणे एक्सटर्नल डेट टू जीडीपी रेशियो हुयो 41%। 41% तव्हां अंदाज़ो हणो कि जंहिंजो बि 40% का इंक्रीज थिए थो 2% तव्हांजी इकोनॉमी ऑटोमेटिकली श्रिंक थियण शुरू थी वञे, ज़ाहिर उहा मीन्स तव्हांजी इकोनॉमी ऑटोमेटिक उन प्रॉस्पर सां नथी करे। वेही थी। अब क्विकली मूंखे इहो ॿुधाइजो जब्बार साहब, जेका सूरत हाल असांखे हिन वक़्तु नज़र अचे पई, किथे पिया ॾिसो जॾहिं ही साल कंप्लीट थींदो उन खां पोइ जीडीपी किथे बीठल हूंदी ऐं उनजो छा रेशियो अव्हांखे नज़र पियो अचे? दरअसल इहा आहे जो हिन वक़्तु जे लाइ असां इहो को बि हिकिड़ा इक़दामात खणण लाइ तयारु कोन्हे। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में सभ खां वॾो नुक़सानु जेको आहे सो इन्हनि जो नुक़सानु थियण वारो आहे। हमेशह जेको इलेक्शन ईयर हूंदो आहे उन में पॉलिटिकल गवर्नमेंट्स जेके आहिनि से तमामु वॾियूं इकोनॉमिक मिस्टेक्स कंदियूं आहिनि। हाणे उहे इकोनॉमिक मिस्टेक्स इन करे कंदियूं आहिनि त कंहिं तरीक़े सां जेको आहे सो इहो जेको महांगाई वारो जेको जिन आहे जिन लाइ तव्हां टाइम कोन्हे, न त मां तव्हांखे जेको आहे सो मिल्टन फ्रेडमैन जा जी कुझु अक़वाल ॿुधायां त पॉलिटिशियंस जो पहिरें में पहिरियों जेको पॉलिटिशियंस लाइ कंसर्न हुअणु खपे सेंट्रल बैंक सां गॾु ऐं फिस्कल रिलेटेड कंसर्न फाइनेंस मिनिस्टर सां हुअणु खपे त महांगाई खे कहिड़े तरीक़े सां घटायो। छाकाणि त महांगाई जेका आहे सा उहा 83 इंग्रेडिएंट्स ऑफ इकोनॉमी मां जनरेट थींदी आहे। उन में घटि 13 ऐं 14 फिस्कल हूंदा आहिनि ऐं एमपीएस रिलेटेड 5 खां 6 इंग्रेडिएंट्स हूंदा आहिनि। हाणे उन में कंहिंजो को कंसर्न इन करे कोन्हे छाकाणि त इलेक्शन ईयर आहे। इन इलेक्शन ईयर में जेकॾहिं उहे उपाउ जेके चइजे त करेक्शन जा वरिता वेंदा त महांगाई जेका आहे सा कंटेन थी सघे थी। पर हिननि जा जेके मक़ासिद आहिनि सियासी ज़रा उहो जॾहिं नियत हुजे या उन तरह जी कोशिश कजे तॾहिं उहो मुमकिन थी सघे थो। अगरि सभु क्विकली जीडीपी खे अव्हां किथे पिया ॾिसो ऐं आख़िर में हिकिड़ो ॿीहर इहो एड कजो इन्फ्लेशन ओवरऑल किथे पहुची सघे थी, उनखे कीअं कंट्रोल करे सघिजो? क्विकली प्लीज़। सर जीडीपी तव्हांजो हिननि एक्सपेक्टेड शो कई आहे 5%। मुंहिंजी नज़र में उहा बिल्कुलु 2% ताईं बि अची वञे त बहितर आहे। हिकिड़ी तव्हां मूंखे हिकिड़ो मिनट ॾींदो त मां जी हिन शइ खे प्लीज़ थोरो क्विकली। सो एलेबोरेट करे वठां। सर मां तव्हांखे करंट सिचुएशन ॿुधाए थो छॾियां। 5 ईयर पहिरीं जेको हुयो असांजा एक्सटर्नल लोन्स जेके हुआ उहे 83 बिलियन हुआ ऐं अॼु 130 बिलियन आहिनि। हिन जो मतिलबु तव्हां सम्झो कि नेक्स्ट ईयर जो स्टार्ट थियो आहे असां वटि फॉरेन रिजर्व्स मौजूदु कोन्हनि नए फिस्कल ईयर खे स्टार्ट करण लाइ। हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे तव्हांखे जेसिताईं तव्हां पंहिंजी डीवैल्यूएशन रुपी जी न रोकींदव तव्हांजो फॉरेन एक्सचेंज रिजर्व वधंदो वेंदो, छोकी ऑब्वियसली असांजी रुपी डीवैल्यूएट थी थिए, ऑटोमेटिकली असांजा जेके इम्पोर्ट बिल आहिनि हू वधंदा था वञनि, ऑटोमेटिकली हुन ते जेको जंप अचे थो ऐं इम्पोर्ट्स असांजूं राइज़ थी वञनि। तव्हां मतिलबु इनखे जेसिताईं न रोकींदो ऐं तेसिताईं कंट्रोल न थींदो। मेन शइ आईएमएफ वटि वञणु तव्हांजे लाइ हाणे लास्ट रिज़ॉर्ट आहे। हुनजो रीज़न इहो आहे कि तव्हां आईएमएफ में वेंदव त ऑब्वियसली बट मुश्किल ऑल्सो शर्तुनि सां गॾु उन ईंदव, तव्हांखे उन प्रोवाइड उन करिणो खां पवंदो। पोइ शयुनि ते अमल दरामद बि थिए ऐं बहितरी जे लाइ के कोशिशूं बि कजनि जेका हिन वक़्तु ताईं रिफॉर्म्स जी सूरत में असांखे नज़र हिन वक़्तु ताईं नथो अचे। वॾी महिरबानी मुंहिंजी आगा साहब, थैंक यू सो मच। जब्बार साहब अव्हांजी वॾी महिरबानी जॉइन करण जे लाइ। IMF खे बाज़ाब्ता तौर ते हुकूमत पारां लिखी छॾियो आहे। ईंदड़ हफ़्ते इम्कान आहे त IMF जो वफ़द पाकिस्तान जो दौरो कंदो। पाकिस्तान खे लोन मिलण जो इम्कान आहे ऐं उन में बुनियादी तौर ते जेके 4 शर्त रखिया विया आहिनि उहे 4 ई शर्त अहिड़ा आहिनि जंहिंसां मुल्क अंदरि महांगाई जो हिकु नओं तूफ़ान ईंदो। हिन वक़्तु मजमूई तौर ते महांगाई जेका ब्यूरो ऑफ स्टेटिक्स जी ताज़ी रिपोर्ट मूजिबि 25% आहे ऐं उन में बि आम वापे जूं शयूं 30% खे टच कनि थियूं। उन बाद उहा महांगाई वधी 35% ताईं थी सघे थी। गॾोगॾु पेट्रोल जी क़ीमतुनि में तक़रीबन 50 रुपयनि ताईं वाधि थी सघे थी ऐं उन सां गॾोगॾु IMF सां जेके शर्त पाकिस्तान तस्लीम कया आहिनि उन मूजिबि गैस जूं क़ीमतूं बि हिन वक़्तु जेके आहिनि उन खां डबल थी सघनि थियूं। हिकु वॾो सुवाल इहो बि आहे त पाकिस्तान कर्ज़ वापसि कीअं कंदो, उन जे लाइ कहिड़ो हुकूमत वटि प्लान आहे, जेका सूरत हाल हिन वक़्तु ताईं नज़र नथी अचे। इन सां प्रोग्राम जॻत पुॼाणे त पोइ पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त।